8 फरवरी जो इलेक्शन जो एहतमाम थी चुको है, उन ही सिलसिले में इन पंडाल में असां सब तहां गॾिजी हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीठा उम्मीदवार जी हैसियत में मुझो फर्ज हुयो त तहां ताईं अची हाज़िरी भरियां ऐं तहां महिरबानी करे इलेक्शन लाइ पंहिंजे ज़हन खे तैयार कंदा हलो त रिज़ल्ट बहितर अची सघे ऐं सोच वीचार खां पोइ तव्हांजो पर्ची जो जेको हिकिड़ो अनमोल पर्ची आहे उन जो सही इस्तेमालु थी सघे। त गुज़ारिश इहा आहे त 15 सालनि खां जीअं त हिते सिंध में ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जी हुकूमत रही हुई, हालांकि मां पीपल्स पार्टी जी हुकूमत चई नथो सघां, इहो हिकिड़ो माफिया ग्रुप हुयो होरुनि जो, उन सॼे निज़ाम खे धर्म भरम करे छॾियो। इन में पटवारी खां वठी चीफ सेक्रेटरी ताईं, ASI खां वठी IG ताईं को कानून जी किताब इन्हनि जे साम्हूं खुली न सघी आहे। जीअं वणियो इन्हनि कयो आहे, एतिरे क़दर तो तव्हां ग़रीबनि जो पहिरियों उघाड़े पुठियों उघाड़े मज़दूरनि जो बि हक़ खाई विया आहिनि ऐं जाइज़ बुनियादी हक़ जंहिंजा तव्हां हक़दार हुयो उन खां तव्हांखे महरूम करे छॾियो अथव। त मुंहिंजी गुज़ारिश आहे त जे तव्हांखे 15 सालनि में शौक़ पूरो थी चुको आहे शहीदनि जे वोट जो, त मुतबादिल GDA सितारो तव्हांजे साम्हूं अचे थो। GDA जा उम्मीदवार इतिहादनि सां गॾु सॼी सिंध में आहिनि। इंशाअल्लाह ताला मर्कज़ में भी सूबे में भी GDA जे इतिहादनि जी हुकूमत रहंदी ऐं तव्हांजा जाइज़ बुनियादी हक़ तव्हां ताईं पहुचंदा। ऐं हिकिड़ी वॾे चङे दोस्त असांखे यादि करायो रस्ते में त 300 यूनिट मुफ़्त ग़रीबनि खे ॾियण जो इन्हनि जे मंशूर में हिकु नुकाती प्रोग्राम इहो बि आहे 10 मां। त तव्हां सभु अकुल वारा आहियो माशाअल्लाह, पंजाबी बिरादरी जा बि पढ़ियल लिखियल डॉक्टर भी आहिनि, कुछ पढ़नि था, कुछ शायद PhD भी कनि अॻिते, कुछ सोशल वर्कर भी आहिनि, सोशल मीडिया जा भी एक्टिविस्ट आहिनि जेके सोशल मीडिया ते आहिनि। चलो इहो सोचे ॿुधायो त 70% तव्हांजी आबादी जेकी आहे उहा 300 यूनिट तक हर क़ीमत ते पूरो इस्तेमाल कंदी आहे। त मुमकिन आहे जो मुफ्त में 70% आबादी खे 300 यूनिट बिजली जो मिले? नामुमकिन शइ आहे। त जॾहिं काशिफ अब्बासी जे इंटरव्यू में बिलावल ज़रदारी साहब सां उन जो इंटरव्यू हुयो, उन में काशिफ अब्बासी साहब चयो त भई 10 नकाती प्रोग्राम तव्हां जहिड़ो मंशूर कढो था पिया मैनिफेस्टो पंहिंजी पार्टी जो, इहो जेकी मौजूदा सूरत हाल आहे असां पिननि जी पोज़ीशन में इहो कीअं पूरी कंदो था? चई आवाम खे ख़्वाब ॾेखारण में वञे छा थो? ख़्वाब ॾिसनि तो ख़्वाबनि मां उथो, ख़ुदा जो वास्तो अथव, जागो। मुंहिंजो कम आहे तव्हांखे जगाइण, तव्हांजो कम ॿियनि दोस्तनि खे जगाइण। जे तव्हां सभु जागी पियो त सिंधड़ी बचंदी, न त इहा अथव उॾई, का शइ न छॾींदी। यूसी जा पैसा खायो वञनि था, तालके जा पैसा खायो वञनि था, ज़िले जा पैसा खायो वञनि था, सूबे जा जेके तव्हांजा इदारा आहिनि उन्हनि जा बि पैसा खायो थो वञे। एतिरे क़दर त पुलिस जी बख़्तर बंदि गाॾियुनि में बि 10 नंबरी कमु कयो अथऊं। गोली हितां वञे थी ॿिए पासे ॾांहुं निकिरी थी वञे, पुलिस वारा वीचारा शहीद था थी। तो फोरू अथव पीउ पुट फुफी फोरू, तो जे बचड़ो अथव त फोरुनि खां बचो। ऐं उन वेझा अथव जेकी कावड़ आहे उन ॾींहुं 8 तारीख़ ते बैलेट पेपर ते इस्तेमाल करे ऐं ॾेखारियो त ग़रीबनि जो, मिसकीननि जो, अबोजनि जो, सिंध जे वारसनि जो प्लान इहो थींदो आहे त तव्हां पंहिंजे वोट जो इस्तेमाल कयो ऐं ॾेखारियो त इहो असां करे था सघूं। मूंखे उमेद आहे त तव्हां सभु जागी आहियो, सिंधड़ी जा वारिस आहियो,
सिंधड़ी खे ईअं खपाइण न ॾींदो, ठगनि जे हथ में फोरनि जे हथ में ज़रूर वापसी कंदो। तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, इन जहान में उन जहान में आला मकाम अता फरमाए। आमीन या रब्बुल आलमीन। पाकिस्तान जिंदाबाद, तव्हां बि जिंदाबाद।